अल्लाह से फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुस्बिरू। रब से फरमायो पहिरियों कम ए ईमान वारो तहां सब्र कयो। छा कयो? सब्र कयो। छा में सब्र कयूं? इबादत में सब्र कयो। पहिरियों शय इबादत में सब्र कयो, मतलब नमाज पढ़ण दिल नथो चाहे तॾहिं भी पढ़ो। कुरान जी तिलावत दिल नथो चाहे तॾहिं भी कयो। सब्र इन शय खे भी चइबो आ जॾहिं इंसान जी दिल इबादत जे लाइ तैयार न हुजे तॾहिं भी दिल खे सब्र में आणे अल्लाह जी इबादत करणी आहे। अल्लाह जी इबादत में सब्र कयो। इबादत मज़ो ई तॾहिं ईंदो आहे जॾहिं इंसान सब्र ऐं तहम्मुल सां अल्लाह खे यादि करे। बेसब्री वारी इबादत, चक्कर वारी इबादत, बेख़याली वारी इबादत, इख़लास खां ख़ाली इबादत, पोइ अल्लाह जी मदद काॾों ईंदी? सब्र वारी इबादत। ॿियो, गुनाहनि ते सब्र कयो। छा मतलब? जॾहिं तहांजो दिल कंहिं गुनाह करण ते आमादा थे, पोइ दिल खे तसल्ली ॾियो ऐं गुनाह खां रुकजी वञो। गुनाह ते सब्र। दिल चए थी शराब पियां, दिल खे तसल्ली ॾियो, अल्लाह जे हुक्म जी खिलाफ वर्जी न कयो, शराब खां पंहिंजे पाण खे रोकियो। गुनाह खां बचण ते सब्र। ऐं इन में वॾी अल्लाह से तासीर रखी आहे। जॾहिं इंसान जे दिल जे अंदर शिद्दत सां गुनाह जो जज्बो पैदा थिए त मां फिलाणो गुनाह कयां ऐं इंसान उन गुनाह खां सब्र करे त इन में वॾी तासीर, वॾी हिकमत आहे। उन वक़्त इंसान खे तकलीफ़ थींदी त मां शराब नथो पियां, मां बदनज़री नथो कयां, मां चोरी नथो कयां, अॼु मां जुआ ते नथो वञां, लेकिन कुछ देर खां बाद उन जे दिल जे अंदर भी तासीर महसूस थींदी त अॼु मां पंहिंजे दिल ते पत्थर रखी गुनाह खां पंहिंजे पाण खे बचायो। इंसान खे लज़्ज़त महसूस थींदी, अंदर ईमानी हरारत महसूस थींदी जॾहिं इंसान पंहिंजे दिल ते पत्थर रखी कंहिं गुनाह खां बचण जी कोशिश कंदो आहे। गुनाह ते सब्र, इबादत ते सब्र, ऐं टियों तकलीफ़ ते सब्र। का परेशानी अचे, का मुसीबत अचे त उन वक़्त भी आहोज़ारी न करणी आहे, नाशुक्री न करणी आहे, वावेला नाहिन करना त ही मूंसां छो थियो, ही मूंसां छा थियो, रुगो मुंहिंजे मथों छो मुसीबत आहे। उन वक़्त भी सब्र करणो आहे। जहिड़ी मुसीबत अचे, जहिड़ा हालात अचिन, भलजा इंडिया जा ड्रोन हमला किरिन, वावेला नाहिन करना, सब्र करणो। अल्लाह जी मदद ऐं नुसरत जे लाइ इबादत ते सब्र, गुनाहन खां बचण ते सब्र ऐं तकलीफ़ ते सब्र।